अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जे हूअ पाइन कान कमान में त सीनो सिपर ॾेज, मुंह में माशूकन जा छालूअ थिय झलेज, पाहां पगम ॾेज आशिक थी त उबहें। भलारे बिरदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जज माग ॿुधी पियो उन्हनि मेॾी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 3 जून 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अमल इहा ई दुआ त शाल जे तुंहिंजो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं अमेरूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। साईं मुंहिंजा वक़्त जा हुकुमरान हिकिड़े पासे बीठल आहिनि त सिंध जो अवाम वरी ॿिए पासे बीठल आहे। सिंध जो अवाम हुकुमराननि जी साज़िश जो हिसो थियण खां इनकारी आहे। सूरत हाल हाणे वञी एसि ताईं पहुती आहे जो सिंध में ज़बरदस्ती पुलिस राज क़ाइमु थी चुको आहे। जेके बि इल्ज़ाम आहिनि तिन जे बावजूदि सिंध जे माण्हुनि हुकुमरान जमायत जे उन ख़ौफ़ खे बि टोड़े छॾियो आहे। 17 सालनि खां हुकुमरानी कंदड़ जमायत कोशिशि करे रही आहे त सिंध में जेका पुरअमन तहरीक हलंदड़ आहे उनखे कंहिं बि तरीक़े सां पूरो तशदुद बणायो वञे ऐं जेके मर्कज़ी फोर्सिस आहिनि तिन खे सिंध जे अवाम जे साम्हूं हाणे बीहारियो वञे त जीअं उहे पाण परे थी सघनि। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं संदसि ख़ानदान जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं उनजी क़ीमत सिंध जे माण्हुनि अदा कई। 3 नसल उन लाइ गुज़री चुका आहिनि। हाणे 4थी नसल जवान थी वई आहे। जिन चई छॾियो आहे त बसि हाणे घणो थी वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी अॼु क़याम खां वठी अॼु ताईं सिंध जे माण्हुनि शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, मीर मुर्तज़ा भुट्टो, शहीद बेनज़ीर भुट्टो जे शहादतनि ते ऐं उन्हनि सां थींदड़ ज़ुल्मनि ते हमदर्दी कंदे सदन जमायत जे माण्हुनि जा इशारा मञिया। पर उन जमायत सिंध में जेका तबाही कई, जेका बद इंतज़ामी, करप्शन, कब्ज़ागिरी ऐं मार धाड़ कई, उहा हाणे बर्दाश्त जी हद खां ॿाहिरि निकिरी वई आहे। हाणे सूरत हाल एतिरी त ख़राबु थी वई आहे जो ॾखण सिंध इंतिहा पसंदीअ जे कंट्रोल में आहे, उत्तर सिंध धाड़ियलनि जे कब्ज़े में आहे, विचोली सिंध ज़ाई पुलिस गर्दीअ जे वकड़ में आहे। गुज़िरियल 2-3 महीननि खां सिंध जे माण्हुनि पंहिंजी जदोजहद जारी रखी आहे। हुकुमरान जी हर कोशिशि हुई त उन तहरीक खे पूरो तशदुद बणाए, पर सिंध जे माण्हुनि अहिड़ी साज़िश जो हिसो थियण खां इनकार कयो। सिंध जा हुकुमरान जिन जो भुट्टे जे नज़रियात या पॉलिसियुनि सां को बि वास्तो न आहे, उहे कोशिशि करे रहिया आहिनि त जेके बि मुख़ालिफ़ आवाज़ आहिनि उन्हनि खे कंहिं न कंहिं तरीक़े सां दॿायो वञे। मोरे में 2 नौजवान शहीद थिया, जिन मां हिक जे लाश खे अगवा करे ज़बरदस्ती दफ़न कयो वियो। जॾहिं माण्हुनि सख़्तु रद अमल ॾिनो त पोइ लाश वारसनि हवाले कयो वियो, जंहिंजे जनाज़े में हज़ारे माण्हुनि शिरकत कई। उन एहतजाज खे सिंध जे हुकुमराननि कॾहिं भारतीय प्राक्सी करार ॾिनो, कॾहिं दहशतगर्दी जो नालो ॾिनो। उहो ख़ौफ़ इन हद ताईं वधायो वियो जो आम माण्हू हैरान थी विया त सिंध सां छा पियो थिए। पर लॻभॻि 10 ॾींहंनि खां पोइ हाणे उन पुलिस गर्दी जो ख़ौफ़ टुटी वियो आहे। माण्हू ॿीहर सॼी सिंध में मोरो ऐं दादू अॼु रोडनि ते बि निकिता आहिनि। मुख़्तलिफ़ सियासी तनज़ीमनि जा कारकुन रोड ते आहिनि। हिकु क़ौमप्रस्त पार्टी पारां मार्च पिणु कयो वियो, जेको मोरे में मार्च थियो, जिते हज़ारे माण्हू 45 डिग्री सेंटीग्रेड गर्मी हुजण बावजूदि औरतुनि ऐं ॿारनि ऐं बुज़ुर्गनि समेत शरीक थिया। हुकुमराननि कुझु ॾींहंनि खां जेका ख़ौफ़, दहशत ऐं पुलिस गर्दी वारी फ़िज़ा क़ाइमु कई हुई, जेको माहौल पैदा कयो हो, उहो हाणे टुटी चुको आहे। हाणे ॾिसण में ईंदो त ईंदड़ ॾींहंनि में हुकुमरान जिन खे ताक़त, कब्ज़नि, करप्शन ऐं बद इंतज़ामी जो नशो चढ़ियल आहे, उहे पंहिंजे ई अवामी वोटरनि ख़िलाफ़ु कहिड़ियूं नयूं साज़िशूं कनि था, छो त हाणे अवाम जाॻी चुको आहे। सिंध में ॿीहर पाणी जी खोट वधी वई आहे। अॻुवाट पाणी न छॾण सबबि सिंध जे बैराजनि ते पाणी जी खोट
हिकु भेरो ॿीहर 26% थी वई आहे, जॾहिं ते रिसा पंजाब में वापडा डेम भरण ऐं ॿोॾ वारनि केनालनि में पाणी खणण ते ज़िद करे रहिया आहिनि। सिंध में जून जी पहिरियनि 10 ॾींहंनि में 1991 वारे पाणी ठाह मूजिबि सिंध खे 98,700 क्यूसिक पाणी मिलणु खपे, पर इरसा पारां सिंध खे अॻुवाट पाणी न ॾियण जे करे सिंध जे बिराजनि खे फ़क़्ति 72,600 क्यूसिक पाणी मिली सघियो आहे, जेको पाणी मुक़ररु हिसे खां 26,100 क्यूसिक घटि आहे। जंहिं करे सिंध जे माण्हुनि जी इहा शिकायत दुरुस्त आहे त सिंध सां हर दौर में अटकल बाज़ी सां पाणी जे सिलसिले में ज़्यादती थींदी रही आहे, जिते लाॻापियल इदारा सिंध जे माण्हुनि जी दांह ते कन धरण जी बि ज़हमत नथा कनि। पंजाब ऐं रिसा ॿोॾ वारनि केनालनि समेत ॿिनि केनालनि में इज़ाफ़ी पाणी खणण ऐं वापडा डेमनि में ज़ख़ीरो करण ते बज़िदा आहिनि। पंजाब तकरारी चश्मा झेलम लिंक केनाल में 19,613 क्यूसिक ऐं ॿोॾ वारे तकरारी तोसा पंजनंद लिंक फील्ड केनाल में 12,000 क्यूसिक पाणी खणी वरितो आहे। उनखां सवाइ थल केनाल जी खणत वधाए 7,766, मुज़फ़रगढ़ जी 8,000, डेरा गाज़ी खान केनाल जी खणत 7,000, CRBC में पंजाब खे 1,900 ऐं कच्छी केनाल में 700 क्यूसिक पाणी खयो पियो वञे। पंजाब रुगो सिंधु दरिया तां 56,979 क्यूसिक पाणी खयो आहे, जॾहिं त जहलम दरिया तां खणत घटाए छॾी आहे, जिते ईंदड़ 40,200 मां 17,900 क्यूसिक पंजाब केनालनि में खणी बाक़ी 22,300 क्यूसिक पाणी मंगला डेम में जमा कयो आहे ऐं चनाब दरिया में ईंदड़ समूरो पाणी पंजाब खणी रहियो आहे, जंहिं करे सिंध में आगाटो ऐं विचोलो ख़रीफ़ जो पोखियल फसल शदीद मुतासिर थियो आहे। त ॿिए पासे सिंध ऐं पाकिस्तान जे पुछड़ वारनि ज़िलनि बदीन, टंडे मोहम्मद ख़ान, सिजावल ऐं ठठे में इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल आहे, जिते पीअण जो पाणी बि मुयसरु न आहे। सिंध जे बैराजनि ते पाणी जी खोट 26% थी वई आहे। गुड्डो बैराज खे 22,700 क्यूसिक पाणी मिलणु खपे हा, पर उते फ़क़्ति 11,300 क्यूसिक पाणी केनालनि खे ॾिनो वियो, जंहिं करे गुड्डू ते पाणी जी खोट 50% आहे, जेका घटिजण जो इम्कानु आहे। सखर बैराज खे 49,100 मिलणु खपे हा, पर उते जे केनालनि खे फ़क़्ति 40,400 क्यूसिक पाणी ॾिनो वियो, जंहिं करे सखर बैराज ते पाणी जी खोट 18% थी वई आहे ऐं कोटड़ी बैराज जे केनालनि खे जून जे पहिरियनि 10 ॾींहंनि में 26,700 क्यूसिक पाणी मिलणु खपे हा, पर उते समूरनि केनालनि खे 22,855 क्यूसिक पाणी ॾिनो वियो, जंहिं करे कोटड़ी बैराज ते पाणी जी खोट 22% ताईं पहुची वई आहे। मई जे आख़िरी ॾहे में तोसा खां गुड्डूअ ताईं सिंध जे हिसे जो 3,28,000 एकड़ फुट पाणी चोरी थी वियो आहे, पर उन ते सिंध सरकार इरसा ऐं सिंध में इरसा जे नुमाइंदे को तहरुक न वरितो आहे। अरसे खां सिंध जे आम माण्हू खे शिकायत आहे त वफ़ाक़ उन सां नाणे ऐं पाणी जे मामले में मुसलसल ज़्यादती कंदो रहियो आहे। अहिड़ी शिकायत में शिदत हिकु भेरो तॾहिं संगीन थी रही आहे जॾहिं सिंध में सिंधु दरिया जे पाणी मां केनाल कढण वारनि रिथाउनि ख़िलाफ़ु शुरू थियल तहरीक बि जारी आहे। उहा तहरीक हिकु पासे समूरियुनि सियासी धुरियुनि खे मेड़े मुठ करे रही आहे, त ॿिए पासे वफ़ाक़ ख़िलाफ़ु आम माण्हू जी कावड़ में वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु इज़ाफ़ो थी रहियो आहे। साॻी रीति गुज़िरियल 16 सालनि खां सिंध में हुकुमरानी कंदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ जारी तहरीक सूरतहाल खे ॾुखियो बणाए छॾियो आहे। सिंधु दरिया मां पाणी जी विरछ सिंध लाइ सियासी तौर ते हसास मसइलो रहियो आहे, पर ताज़ा तकरारी केनाल बाबति तहरीक सूबे जी सूरतहाल में संगीन रुख़ इख़्तियार करे रही आहे। मुख़्तलिफ़ क़ौमपरस्त धुरियुनि जे एहतजाज में हज़ारे नौजवान ऐं औरतूं शिरकत करे रहियूं आहिनि। लाॻापियल इदारनि खे आइन में सिंध जे ॾिनल हक़नि जो तहफ़ुज़ करणु घुरिजे। ॿी सूरत में बेतमादी वारी फ़िज़ा अञा बि वधंदी, जंहिंसां नुक़सान ई थींदो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिबु अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध जी क़ौमी तहरीक ऐं तशद्दुद जो सवाल वारे मामले ते
नाम्यारो क़ौम परस्त अॻवान लेखक अब्दुल ख़ालिक जुनेजो लिखे थो, दुनिया में इज्तमाही क़ौमी तबक़ाती जमहूरी हक़नि जी हासिलात लाइ माण्हुनि तशदुद ऐं अदम तशदुद ॿिन्ही तरीक़नि सां वेढ़ विढ़ी आहे। ॿिन्ही पासे जदोजहद जी अॻवानी कंदड़नि में इंसानी तारीख़ जा वॾा वॾा नाला अचनि था। निंढे खंड में हिकु तरफ़ मोहनदास करमचंद गांधी, जवाहरलाल नेहरू, अबुल कलाम आज़ाद ऐं वल्लभ भाई पटेल जा नाला नज़र अचनि था, त ॿिए पासे सुभाष चंद्र बोस, भगत सिंह, जनरल बख़्त ऐं झांसी जी राणी जहिड़ा किरदार आॾो अचनि था। ॿाहिरि दुनिया जी तारीख़ ते नज़र डोड़ाइजे त अदम तशदुद जे वकीलनि में यसू मसीह, टॉलस्टॉय ऐं मार्टिन लूथर किंग जहिड़ा महान माण्हू मौजूदु हुजनि था, जॾहिं त तशदुद वसीले इनक़लाब आणींदड़नि जी क़तार में माओ ज़ेतुंग, हो ची मन, ग्याप कास्त्रो, ची गवेरिया, अहमद बिन बेला जहिड़ियूं क़दावर शख़्सियतूं निमाया नज़र अचनि थियूं। सिंध में वेझे माज़ी जी तारीख़ में तशदुद पासे निमाया नालो पीर पगारे सैयद सब्तुल्ला शाह राशिदी सूर्या बादशाह जो आहे, जॾहिं त रूपले कोल्ही, हिमू कालाणी ऐं कुझु ॿियनि जा नाला बि ॻणे सघजनि था। पुरमन जदोजहद जे पासे अलाबख्श सुमरो, शेख अब्दुल मजीद सिंधी, GM सैयद हैदरबख्श जतोई बीठल नज़र अचनि था। फ़िक्री तौर बि तशदुद ऐं अदम तशदुद बाबति गुफ़्तगू ऐं बहस मुबहसे जी डिघी तारीख़ आहे। उन ॾस में सिंध में सभ खां वॾो नालो यकीनी तौर साईं GM सैयद जो आहे, जंहिं अदम तशदुद खे बाक़ाइदे हिकिड़े मौज़ू ऐं मज़मून तौरु खयों ऐं तहरीर ऐं तक़रीर ज़रिए उन जे मुख़्तलिफ़ पासनि ते तफ़सीली रोशनी विधी। ताज़ो सिंध में पाणी ऐं ज़मीन जे मामले ते हलंदड़ तहरीक दौरान ॿॿरलू वट लॻल धरणे ऐं उन सां लाॻापियल ऐं उनखां पोइ पैदा थींदड़ सूरतहाल तशदुद ऐं अदम तशदुद जे बहस खे नए सिर उभारियो आहे। इहा ॿी ॻाल्हि आहे त बहस जे मैदान यानी सोशल मीडिया में बहस मुबहसो घटि ऐं फतवा बाज़ी ऐं मुहब वतन ऐं गद्दार जा सर्टिफिकेट विरहाइण जो सिलसिलो वधीक आहे, जेको अमल बहस जा रस्ता बंदि कंदड़ आहे। कंहिं बि महकूम क़ौम या मज़लूम तबिके जा माण्हू पंहिंजी निजात लाइ कहिड़ो रस्तो इख़्तियार था कनि, उहो उन्हनि जो हक़ ऐं उन्हनि जे सवाबदीद आहे। ऐं निजात जी जदोजहद लाइ हथियार जी चूंड करणु उन्हनि जी मर्ज़ी ऐं मंशा ते छॾियलु आहे, पर इहो ज़रूरु ॾिसणो पवंदो त असांजी जदोजहद लाइ कहिड़ो हथियार या रस्तो मौज़ून ऐं काराइतो आहे। उनजो दारोमदार ज़मान ऐं मकान ते हूंदो। असां जंहिं ख़िते में जदोजहद करियूं था उनजी तारीख़ ऐं जाग्राफ़ी ऐं उतां जे समाजी ऐं कल्चरल सूरतहाल ते गहरी नज़र हुजणु खपे। उन सां गॾु जंहिं दौर में असां जदोजहद करियूं था उन जे मक़ामी, इलाइक़ाई ऐं आलमी हालतुनि जो इदराक हुजण बि लाज़मी आहे। उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां पहिरीं तशदुद ऐं अदम तशदुद जी वसफ़ ऐं उनजे फ़िक्री पासनि खे सम्झणु ज़रूरी आहे। आम माना में तशदुद जो मतिलबु क़त्ल जो बदिलो क़त्ल हूंदो आहे, जॾहिं त सियासी फ़िक्र में पुर तशदुद जदोजहद जो मफ़हूम उहो हूंदो आहे त तशदुद जे ज़ोर ते क़ाइमु रियासत खे तशदुद वसीले ख़तमु करे नई रियासत वजूद में आणिजे। अदम तशदुद जी सियासी तशरीह इहा आहे त जीअं त तशदुद रियासत जो मख़सूस ऐं लामहदूद हथियार आहे, तंहिं करे उन सां मुक़ाबले लाइ असांजो हथियार अदम तशदुद यानी पुरमन जदोजहद हूंदी या हुजणु खपे। आम माना में अदम तशदुद जे पैगम्बरनि जो चवणु हूंदो आहे, क़त्ल जे बदिले में क़त्ल करण बि गुनाह आहे। हाणे उन पस मंज़र में असां ॾिसूं ऐं फ़ैसिलो करियूं त सिंध ऐं सिंधी क़ौम लाइ जदोजहद जो कहिड़ो रस्तो मुनासिबु ऐं दुरुस्तु आहे। दुनिया जे ॿियनि क़ौमनि वांगुरु सिंधी क़ौम जे हर फ़र्द खे हक़ आहे त उहो कहिड़े रस्ते खे सही थो सम्झे, पर पोइ उन ते अमल बि उनखे पाण ई करिणो आहे। हूअ कंहिं ॿिए खे मजबूर नथो करे सघे त संदसि चूंडियल रस्ते ते हले। हिके वक़्तु हिके क़ौम ऐं मुल्क में मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ रस्ता इख़्तियार करे सघनि था। जीअं हिंदुस्तान जी तहरीक आज़ादी दौरान या हिन वक़्तु कश्मीर में थी रहियो आहे। सिंध में कुझु माण्हू अणॼाणाई में या ॼाणी वाणी तशदुद ऐं अदम तशदुद जी ग़लति ऐं मुंझाईंदड़ तशरीह कनि था। मिसाल तौरु चयो वञे थो त जॾहिं रियासत तशदुद करे त पोइ जवाबु पुरमन कीअं थो थी सघे, या इहो त तशदुद में अगराई रियासत तरफ़ां थी। हक़ीक़त में अदम तशदुद आहे उहो
त तव्हांजे ख़िलाफ़ु तशदुद इस्तेमालु थिए पोइ बि तव्हां अदम तशदुद ते कारबंद रहो। जेकॾहिं तव्हां ईअं नथा करे सघो या नथा करणु चाहियो त तशदुद जो रस्तो इख़्तियार करे था सघो, पर पोइ उनजे नतीजे जी ज़िमेवारी बि क़बूलु करणु घुरिजे। हिते थिए ईअं थो त कुझु माण्हू तशदुद जी वकालत कनि था ऐं किन हालतुनि में अमल जी बि दावा कनि था, पर उनजे नतीजनि लाइ ज़िमेवार वरी अदम तशदुद जे हामियुनि खे क़रार था ॾियनि या उन्हनि नतीजनि खे मुंहुं ॾियण लाइ अदम तशदुद वारनि जी मदद ऐं हिमायत था घुरनि, जेका रज़ाकाराणी थी सघे थी ऐं हिमायत न करण जी सूरत में बुज़दिली ऐं गद्दारी जहिड़ियुनि फ़तवाउनि जो तूफ़ान खड़ो कनि था। इहो हिकु अलॻि ई अणखुट बहस आहे त वधीक बहादुर तशदुद वारो आहे या अदम तशदुद वारो। इंडिया जी आज़ादी लाइ गांधी, नेहरू, आज़ाद, पटेल ऐं ॿिनि जी अॻुवाणी में इंडियन नेशनल कांग्रेस पुरमन जदोजहद करे रही हुई त साॻिए वक़्तु भगत सिंह ऐं सुभाष चंद्र बोस बि पुर तशदुद जंग विढ़ी रहिया हुआ, पर ॿिन्ही जा रस्ता धार ऐं तरीक़ा मुख़्तलिफ़ हुआ। नेताजी सुभाष चंद्र बोस जेसिताईं कांग्रेस में हो त उनजी अदम तशदुद जी पॉलिसी जो पोइ लॻ रहियो। जॾहिं हुन महसूसु कयो त आज़ादी लाइ अदम तशदुद काफ़ी न आहे त कांग्रेस खे अलविदा करे इंडियन नेशनल आर्मी जो बुनियादु विधाई, उन ॾींहं खां संदन रस्ता, तरीक़ा, पॉलिसियूं ऐं हिकमत अमलियूं बिल्कुलु धार थी वियो। एसिताईं त अदम तशदुद जी पैरोकार इंडियन नेशनल कांग्रेस ॿी आलमी जंग दौरान मशरूअ तौरु अंग्रेज़नि जे पासे हुई, जॾहिं त तशदुद जे हामी इंडियन नेशनल आर्मी नाज़ी जर्मनी, जापान जी मदद सां आज़ादी जी जंग विढ़ी रही हुई। सुभाष चंद्र बोस पंहिंजी वेढ़ जे मसइलनि लाइ कॾहिं मोहनदास गांधी खे मयार कान ॾिनी, न ई का अदम तशदुद वारनि जे ख़िलाफ़ु फतवा जारी कई। हक़ीक़त इहा आहे त तशदुद जो रस्तो इख़्तियार कंदड़ इनकलाबी बि तशदुद खां नफ़रत कंदा हुआ या आहिनि, पर संदन राय ऐं हिकमत अमली उहा हुई त रियासती तशदुद जो मुक़ाबिलो सिर्फ़ु जवाबी तशदुद सां ई करे थो सघिजे। उन जी भेट में अदम तशदुद जे पैरोकार इनकलाबियुनि जो ख़्यालु हूंदो आहे त रियासती तशदुद जो मुक़ाबिलो बहितर तरीक़े सां अदम तशदुद जे जवाब वसीले थी सघे थो। मूंखे अफ़सोस गाॾड़ हैरत थींदी आहे त हिकिड़ो सियासी अॻुवाण जेको गांधी ऐं आज़ाद जो पको पोइलॻ चवाईंदो हो, उहो बि हिकु मरहले ते चवणु लॻो त असां आहियूं अदम तशदुद जा पैरोकार, पर तेसिताईं जेसिताईं रियासत तशदुद न करे। उहे लफ़्ज़ गांधी जी क़बर ते बम गोला थी किरंदा हूंदा। हिन बहस जे हवाले सां हिकिड़ो ॿियो अहम सुवाल इहो बि आहे त अदम तशदुद अक़ीदो या हिकमत अमली। हिकिड़नि वटि अदम तशदुद अक़ीदो हूंदो आहे, तंहिं करे हर सूरत में पुरमन रहणो आहे। कंहिं बि सूरत में तशदुद जो जवाबु तशदुद सां नाहे ॾियणो। जीअं हज़रत ईसा जे हवाले सां चयो वेंदो आहे त जेकॾहिं केरु हिकु ॻल ते चमाट हणे त ॿियो आॾो करियोसि। ॿियनि वटि तशदुद या अदम तशदुद हिकमत अमली जो सुवालु हूंदो आहे, जेका हालतुनि आहिर तब्दील थी सघंदी आहे। उनजो वेझो मिसाल जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंट जो आहे, जंहिं आज़ादी जी जदोजहद शुरू ते इनकलाबी या जवाबी तशदुद सां कई, पर अॻिते हली हालतुनि जी तब्दीली सां हिकमत अमली तब्दील कंदे अदम तशदुद जो रस्तो इख़्तियार कयो। अक़ीदे ऐं हिकमत अमली जो अहम मिसाल इंडिया जी तहरीक आज़ादी आहे। महात्मा गांधी लाइ अदम तशदुद अक़ीदो हो, जॾहिं त कांग्रेस लाइ हिकमत अमली। हिकमत अमली जे हवाले सां हालतुनि में वॾी तब्दीली सोवियत यूनियन जे टुटण ऐं सरद जंग जे ख़ात्मे सां आई। सरद जंग दौरान लातीनी अमेरिका जे केतिरनि ई मुल्कनि में हथियारबंद इनकलाबी तहरीकूं हलंदड़ हुयूं। सोवियत यूनियन खां पोइ जी सूरत हाल में हिकु हिकु कंदे उहे अदम तशदुद ते ॿधल सियासी तहरीकनि में तब्दील थींदियूं वियूं। आख़िरी हथियारबंद तहरीक कोलंबिया जी हुई, जंहिंजो वक़्त जी हुकूमत सां ठाह वेनेज़ुएला जे इनकलाबी लीडर ह्यूगो चावेज़ करायो, जेको पाण कंहिं वक़्तु तशदुद वसीले तब्दीली जो हामी रहियो हो। सिंध जी क़ौमी तहरीक जेतोणीकि फ़िक्री ऐं सियासी तौरु सोवियत यूनियन खां मुतासिर रही आहे, पर हिकमत अमली जे लिहाज़ खां साईं GM जी सरपरस्ती में उहा मुकमिल तौरु अदम तशदुद ते ॿधल रही आहे। अलबत्ता कुझु हमराहनि उन्हनि मां हिकिड़नि शइ जी मुखालफ़त जो झंडो खणंदे ऐं ॿियनि वरी साईं जो ई नालो इस्तेमालु कंदे अदम तशदुद खे बुज़दिली जी अलामत क़रार ॾींदे हथियारबंद वेढ़ जा ऐलान कया।
जंहिं क़ौमी तहरीक में गिरोहबंदी जा बुनियाद विधा, पर उन्हनि कॾहिं बि रियासत जे ख़िलाफ़ इनक़लाबी तशदुद ते अमल कोन कयो। वाज़े हुजणु खपे त नस्ली झेड़ा या मुखालफ़नि जे ख़िलाफ़ हथियार इस्तेमालु करणु ऐं इनक़लाबी तशदुद बिल्कुलु ॿ मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। ताज़ो बबरडो जे धरणे सां वधीक वाज़े थियो त मजमूई तौरु सिंध जी क़ौमी तहरीक अदम तशदुद जो हिकु मिसाल आहे। अलबत्ता वेझे माज़ी में कुझु पुरतशदुद वाक़िया बि थींदा रहिया आहिनि, जिन खे सिंधी समाज मां किन माण्हुनि जी हिमायत बि हासिलु आहे, जंहिंजो उन्हनि खे पूरो हक़ ऐं इख़्तियार आहे। पर जीअं चयो वियो त तशदुद ऐं अदम तशदुद ॿ मुख़्तलिफ़ रस्ता आहिनि, जिन जा तौर तरीक़ा ऐं हिकमत अमलियूं बि न रुॻो जुदा पर बिल्कुलु मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। उहा त आलमगीर हक़ीक़त आहे त हर कम ऐं हर अमल जी क़ीमत ॾियणी पवंदी आहे। जेकॾहिं तशदुद ऐं अदम तशदुद जे इख़्तिलाफ़ ऐं फ़र्क़ खे नज़रअंदाज़ कयो वियो त क़ीमत ॿिन्ही जी अदा करणी पवंदी, पर नतीजो या फ़ाइदो शायदि हिक जो बि हासिलु न थी सघे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक ऐं क़ौम परस्त अॻवान अब्दुल ख़ालिक जुणेजो जो लिखियलु लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मेलण में मौसीक़ी ते पाबंदी वारे फ़ैसिले वारे मामले ते नामियारो लेखक ऐं नावल नवीस मंज़ूर थहीम रिधम जो जादू त ॾिसो जे उनवान हेठि लिखे थो। हक़ीक़त हीअ आहे त अंब खाइण खां पोइ अहिड़ो कहिड़ो माण्हू हूंदो जेको नचणु ॻाइणु ऐं झूमणु न चाहींदो। शहनाई नवाज़ उस्ताद बिस्मिल्लाह ख़ान शहनाई वॼाइण खां अॻु मौसीक़ियत जो तारुफ़ ईअं करायो हो। हिकु मौलवी मस्जिद में वाइज़ करे रहियो हो। मंदर में पंडित शास्त्र पढ़ाए थो, गिरजा में ईसाई बाइबल पढ़ाए थो। सभु अलॻि अलॻि आहिनि, पर मौसीक़ियत इहा आहे जेका सभ खे हिक हंधि गॾु करे थी। सभु हिकु आहिनि, हिक में सभु आहिनि। इहो सभु कमाल मौसीक़ियत जो आहे। मौसीक़ियत इंसानी जज़्बनि ऐं अहसासनि जे आला तरीन सूरत आहे, जिते पहुची इंसान कंहिं धर्म कंहिं मज़हब जो नथो रहे। तबला नवाज़ लेजेंड उस्ताद ज़ाकिर हुसैन जी ज़िंदगी जो सफ़र मुकमिल थियो त लॻभॻि समूरी दुनिया जे माण्हुनि जूं अखियूं नम हुयूं। ईअं थिए लॻो कुझु लम्हनि लाइ ज़मीन जी गर्दिश बीही रही आहे। उस्ताद रवि शंकर जी मौत ते समूरी दुनिया जे माण्हुनि ईअं सम्झो हुननि जो उस्ताद गुरू ऐं हुननि जो मुर्शिद हुननि खां विछड़ियो आहे। जे ॾिसिजे त समूरी दुनिया जी इंसान दोस्त आलमनि मज़हब जे बजाए मौसीक़ियत खे रूह जी ग़िज़ा सम्झो। इहा ॻाल्हि उन्हनि ईअं न बल्कि उन तजुर्बे खां पोइ चई। हू बि ॾिसिजे त मौसीक़ी सभ खां अवल अव्हां खे गहराई ॾिए थी, ठहराव ॾिए थी, मोहबत ऐं इश्क में मरणु सेखारे थी। जेको इंसान इश्क ऐं मोहबत में मरणु नथो ॼाणे उहो कंहिं बि तरह इंसान नथो थी सघे। ज़ाकिर ख़ान पंहिंजे आख़िरी इंटरव्यू में ईअं चयो, मां तबले जो आवाज़ु न बल्कि अजीब दुनिया जे कुझु अजीब घड़ियुनि खे अव्हां सां शेयर कंदो आहियां। उहे अजीब घड़ियूं कहिड़ियूं आहिनि? उहे आहिनि ख़ुदा सां हम कलाम। काल मिरपुर ख़ास मां मुंहिंजे दोस्त, मुंहिंजे अज़ीज़ दोस्त साईं गहरान बलोच पंहिंजी गुफ़्तगू जी वीडियो मोकिली, जंहिंमें हीअ ज़िले इंतज़ामिया मिरपुर ख़ास खे पंहिंजे उन फ़ैसिले ते नज़रसानी करण जो चई रहियो हो, जेको हुननि पंहिंजी हिकु गॾिजाणी में कयो हो त मिरपुर ख़ास मैंगो फेस्टिवल 2025 जे प्रोग्राम में मौसीक़ी ते पाबंदी हूंदी। हुननि इहो फ़ैसिलो मज़हबी जमायतुनि जे दॿाव जे नतीजे में कयो हो। मां पंहिंजे सर्विस जो वॾो अरसो मिरपुर ख़ास में गुज़ारियो, उन करे न त नौकिरी में दिलि लॻी हुई, उन करे त मिरपुर ख़ास अमड़ जहिड़ो लॻो हो, महिरबानी ऐं मोहबत करण वारो। मिरपुर ख़ास छॾण खां पोइ मूं किथे बि दिलि लॻाए नौकिरी न कई ऐं प्री मेच्योर रिटायरमेंट वठी सुख जो साहु खयों। कुझु माण्हू ऐं शहर बि अव्हां जी ज़िंदगी में ईअं दाख़िल थी वेंदा आहिनि जो उन्हनि खां सवाइ अव्हां अणपूरा थी वेंदा आहियो। हीउ शानदार शहर पंहिंजे माज़ी हाल जे इंसानी क़दरनि खे पंहिंजे अंदरि सांढियो अचे। हीउ शहर अंबनि जे बाग़नि ऐं उन्हनि जी मिठास करे बि सुञातो वञे थो। हिन शहर पार्टीशन जहिड़ो रोग ऐं जनूनी दौर भोॻियो,
हीउ शहर हाणे इंसानी अलमिनी हादसनि खे विसारे नचणु ॻाइणु चाहे थो, पाण खे आज़ादु करणु चाहे थो। हीअ मुंहिंजो शहरु आहे। मां हिन शहर जो 5000 सालनि खां शहरी आहियां, जंहिंजे रूह में मौसीक़ियत आहे। हिन शहर जे मुक़दर जो फ़ैसिलो गुज़िरियल कुझु सालनि खां आयल माण्हुनि जे हथनि में कीअं थो ॾेई सघिजे। सिंध मौसीक़ियत खां सवाइ कुझु बि नाहे। अव्हांखे इन ॻाल्हि जो अहसासु हूंदो त सिंध जा मेला मलाखड़ा मौसीक़ियत खां सवाइ अधूरा आहिनि। हा, ईअं ज़रूरु आहे त राग ऐं मौसीक़ियत में जॾहिं खां इदारा, रेडियो स्टेशन ऐं तरबियतगाह बंदि थिया आहिनि, मौसीक़ियत बर्बादु थी वई आहे। उनजे बावजूदि मूं केतिरनि ई अदबी मेलनि में सिंध जे ॼाड़ीबाज़ ऐं ख़ुदनुमाई में वरितल दानिश्वरनि जे फ़रसूता ऐं लिखियल स्क्रिप्ट ते ॻाल्हाइण वारनि सेशन खां वधीक मौसीक़ियत वारनि सेशन में पंडाल भरियल ॾिठा आहिनि। असीं माण्हुनि खे ईअं ठाहियो आहे। माण्हुनि असां सभिनी खे पूरी तरह सुञाणे वरितो आहे। ही नौजवान आहिनि जेके पोइ उनजो बि हिसाब नथा रखनि त हिन फ़नकार हुकूमत खां केतिरा फ़ाइदा वरिता। हू त मौसीक़ियत ऐं साज़नि जे सरूर ॿुधणु अचनि था। मौजूदा सरकार आख़िर इन क़िस्म जा फ़ैसिला छो थी वठे? आलिम इहो आहे त हिकु तरफ़ सरकार आहे जंहिंजो कमु अमन बहाल रखणु आहे, न वरी मौसीक़ियत ते पाबंदी हणणु। ॿिए तरफ़ सिंध जो राइटर ऐं शाइर आहे जंहिंमां मज़ाहिमत ख़तमु थींदी पई वञे। हूअ सरकार जो सहूलियतकार थी करे कमु करे रहियो आहे। हीअ पंहिंजी ज़ात जी तशरीह ऐं ख़ुदनुमाई लाइ कंहिं बि स्टेज खे इंटरटेन करे थो, मज़ो वठे थो। उहा बीमारी हाणे सियासी वर्करनि में बि दाख़िल थी रही आहे, जंहिंसां अहिड़नि गिरोहनि खे वधीक मौक़ो मिले थो जेके इंसानी क़दरनि जा मुख़ालिफ़ आहिनि। उन सां वॾो नुक़सानु इहो थियो आहे माण्हू जो असां मथां भरोसो ख़तमु थियो आहे, जंहिं करे हाणे सभु कुझु असांजे हथनि मां निकिरंदो पियो वञे। मौजूदा सरकार कंहिं बि इंसानी सलाहियत खां वधीक पावर ऐं स्टेटस को ते यकीन रखे थी। जंहिं लाइ अदब, मौसीक़ियत, तहज़ीब, आर्ट, ॿोली का माना नथी रखे। मां हिकु राइटर जी हैसियत में उन फ़ैसिले जी सख़्तु मज़मत करियां थो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक मंज़ूर थईम जो लिखियल ख़ूबसूरत लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए जन। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन